त हाणे असां चऊं था त बाबा पाकिस्तान में भली खीर जूं माखीअ जूं नंदियूं आईंदा तॾहिं बि सिंधी माण्हू पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जो अॾो आहे ऐं दुनिया जे अंदरि जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते दहशतगर्दी ख़तमु करणु घुरनि था, जेको आहे सो अक़वाम मुतहिदा, यूरोप वारा या सॼी दुनिया जा जेके मुतासिर मुल्क आहिनि दहशतगर्दी खां, उहे दहशतगर्दी हक़ीक़ी तौर ते ख़तमु करणु घुरनि था त पोइ पाकिस्तान खे ख़तमु करिणो पवंदो हुननि खे, छो त दहशतगर्दी जो सिंबॉल पाकिस्तान आहे। अॼु ॾींहं ताईं जेके बि दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि उहे सभु पंजाबी आहिनि ऐं सभिनी जा हेड क्वार्टर अॼु बि पंजाब में आहिनि। जेको आहे तो असां चऊं था ऐं उनखे सलाह था ॾियूं त सिंध अमुन जी मुहबत ऐं प्यार जी धरती आहे ऐं अवां हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं क़ौमुनि खे उहो पंहिंजा अख़्तियार ॼणा घुरो था त पोइ तव्हांखे सिंधियुनि खे, बलोचनि खे जी क़ौमी आज़ादी जी जंग खे तस्लीम करिणो पवंदो ऐं उन्हनि खे आज़ादी ॾियण में मदद ॾियणी पवंदी। जेको आहे